मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं क़बर ते क़ुरान मजीद खणी वञण ऐं उते पढ़णु कीअं आहे? तमामु माण्हू कंदा आहिनि ईअं। वालिदेन जे मथां जेकॾहिं अगरि क़ुरान जी तिलावत करायो था न, उनखे अजुर पहुचे। जेकॾहिं अगरि पीउ जी क़बर सऊदी अरब में आहे न, तव्हां हिते शदाद कोट मां वेही करे कुल औज़ु बि रबिल फलक, कुल औज़ु बि रबिन नास, सूरत फातिह पढ़ो था न, अल्लाह ताला लाइ इहा मुश्किल न आहे जो अल्लाह ताला उते न पहुचाए सघे। अल्लाह ताला उते ई पहुचाईंदो। दुनिया जी कंहिं बि कुंड जे अंदरि तव्हांजे पीउ जी क़बर हुजे, यानी ईअं सम्झो त हिकिड़े पासे जना सिज उभरे थो, हिते पीउ जी क़बर आहे, ऐं जिते सिज लहे थो उते तव्हां आहियो। उतां वेही करे क़ुरान पढ़ो था न, उहो डायरेक्ट अल्लाह ताला उनखे उते पहुचाए थो। अल्लाह लाइ मकान जो परे थियणु मुश्किल न हूंदो आहे। हे पूरी काइनात अल्लाह जे कंट्रोल में आहे। त इहो लाज़मी न आहे त साईं क़ुरान खणी ईंदासीं पोइ जेको फ़ाइदो पहुचंदो। हा क़ुरान त साईं हिते मस्जिद में वेही करे जेके ख़तमु कराईंदो न, अल्लाह ताला उते जेको क़बर हूंदो उते पहुचाए छॾींदो। घर में तिलावत कंदो उहा डायरेक्ट उते पहुचंदी। दुकान ते तिलावत कंदो ॿिए खे उते जेको क़बर में अजुर मिलंदो। खणी वञणु जेको उहो लाज़िम न आहे। खणी न वेंदा कयो। हा खणी जेको न वेंदा कयो, हितां ई जेको पढ़ंदा कयो ईअं ई मिलंदो। साहबा मां बि ईअं साबित आहे न, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में बि ईअं ई न, त साहबा वेंदा, साहबा हिते ई अमल कंदा हुआ। त खणी वञणु जेको आहे, जेके माण्हू चवंदा न खणी वञणु लाज़मी आहे, त इहो ग़लति अमल आहे। लाज़मी जेको उहो अमल न आहे।